जैकबाबाद लॻे दिलमुराद थाणे जी हद यूसी बहादुरपुर में बल्दियाती इलेक्शन दौरान पोलिंग स्टेशन डोल टांवरी ते थियल झेड़े जो केस दाख़िल। मकानी चूंडुनि में रहमतुल्लाह खोसो ऐं गुलाम मुस्तफ़ा टांवरी जी धुरियुनि में झेड़ो थियो हो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जैकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल जैकबाबाद जे दिलमुराद थाणे जी जेका हद आहे जंहिंमें यूसी आहे बहादुरपुर में, उते इलेक्शन दौरान पोलिंग स्टेशन में डोल टांवरी ते जेको आहे झेड़े जो थियल जेको आहे केस दाख़िल थियो आहे, जंहिंमें मक़ामी चूंड में रहमतुल्लाह खोसो गुलाम मुस्तफ़ा टांवरी ॿिनि धुरियुनि में जेको आहे झेड़ो थियो, जंहिंमें ज़रियनि खां मालूमात थियो आहे फायरिंग में केतिरा ई जेके माण्हू हुया उहे ज़ख़्मी थिया हुया, जंहिंमें PP उम्मीदवार हिमायतनि मथां जेको आहे पुलिस केस दाख़िल करण खां जेको आहे उन्हनि जवाबु ॾिनो, जंहिंमें जेका त फरियादी आहे बशीर अहमद खोसो पारां जेका उन शीशन कोर्ट में 22AB जी जेका आहे दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिंमें पुलिस खां रिपोर्ट वठण बैदि शीशन जज केस एडिशनल जज ॾांहुं जेका उन मुंतक़िल कयो आहे, जंहिंमें ग़ुलाम अली कनासरे जे हुकुम ते जेको आहे अमल कंदे दिलमुराद पुलिस गुलाम मुस्तफ़ा टांवरी, गुलाम मुस्तफ़ा टांवरी ऐं गुलाम रब्बानी टांवरी ऐं 21 ॼणनि मथां जेको आहे त क़तल इरादे जो जेको आहे त केस दाख़िल कयो वियो आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।